जेकबाबाद लगे गढ़ी खैरो दाऊ जहानपुर वाह भरसा मोटरसाइकिल रोक रकम फुर करण खिलाफ गोठ मतारू खान जखरानी के रहवासिन आमिर जखरानी नसरुल्ला शरफुद्दीन निजामुद्दीन जी अगवाणी में गढ़ी खैरो जेकबाबाद मेन रोड ते खीरथर पुलिस चौकी वट एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। इन हवाले से वधिक तफ़सील ॾेई रहियो आहे जेकबाबाद मां सीएन न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुलथईम। जी जमील, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, जेकाबाद में जेको आहे त चोरियूं जेके फुरुनि जी वारदातूं आहिनि उहो ॾींहों ॾींहुं जेके आहिनि वधंदी वञनि थियूं। पुलिस जेका आहे त उहा अघूर जेका आहे त निंड सुतल आहे। जेके फुरुनि जी वारदातूं आहिनि उहे जेके आहिनि त ॾींहों ॾींहुं जेके आहिनि वरी वधी वियूं आहिनि। पुलिस जेका आहे उन ॾोहनि खे कंट्रोल करण में जेका आहे बिल्कुलु नाकाम आहे। अॼु जेको आहे त खिलथर जेका पुल आहे उनजे भरिसां जेको आहे त उनजे ॻोठ मतारो जखराणी जे उतां जा जेके रहवासी आहिनि उन्हनि जेको आहे त खिलथर जेका आहे पुल जेका आहे त उन्हनि बंदि करे चो तरफ़ जेको आहे त उन्हनि जेके आहिनि ड्रिगियूं जेके आहिनि कतारूं लॻाए छॾियूं आहिनि त पुलिस जे ख़िलाफ़ु उन्हनि सख़्तु जेके नारेबाज़ी कयूं आहिनि। महिरबानी जमील तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।